दोस्तों ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारे एपिसोड जा सीन साम्हूं तव्हां ॾिसी सघो था जेका हाणे टियों स्पेल ईंदो उन जा ही सीन आहिनि। दोस्तों सोडल जी इहा ई कोशिशि आहे त मां गुलपरी सां निकाह कयां, गुलपरी मूंसां मोहबत कंदी आहे, मां उन सां हिक ॿिए खां सवाइ असां नथा रही सघूं। अगरि ईअं न थियो त असां ॿई मरी वेंदासीं ऐं असां ॿई बर्बादु थी वेंदासीं। इन सोच में हू सोडल उहा गुलपरी खे खणी उतां ॾिठो ऐं उनखे यानी इश्क मोहबत में ऐं हिकिड़े चवंदा आहिनि न इश्क बुरी बला आहे, उन चकर में ॿई विया ऐं पोयों मुराद जे लाइ सभु खां वधीक मुसीबत छा मुराद ऐं सोडल खे माफ़ु कंदो, भेण खे त माफ़ु करे सघे थो, सोडल खे दोस्तो गुस्सो त वॾो कंदो उन शइ ते। जॾहिं रिश्ता ई टुटी वेंदा, तलाकूं अची वेंदियूं, पोइ उहो छा कंदो? पोइ फिरी गिरी नेठि इहा छोकिरी गुलपरी मुराद सोडल खे ई ॾींदो, लेकिन पहिरियों हू पंहिंजी कावड़ उन जी घणी आहे। पोइ उन जो जॾहिं चाचा उन जो पीउ ऐं जॾहिं उनजी माउ मेड़ियूं खणंदियूं मुराद वटि माफ़ियूं वठंदा, ग़लती थी आहे, उहो बि तुंहिंजो खून आहे, अहिड़े हिसाब सां हू गुलपरी खे दुश्मन जे दर ते न पियो वञणु ॾिए ऐं हू न पियो चाहे गुलपरी दुश्मन जे दर ते वञे। इन जे करे हुन अहिड़ो क़दम खयों हूंदो गुलपरी खे बचाइण जे लाइ। मतिलबु मुराद खे राज़ी करे वठंदा कंहिं न कंहिं तरीक़े सां। मंसूर ख़ान खे राज़ी करणु ॾाढो ॾुखियो थींदो इन्हनि जे लाइ ऐं टफ टाइम इन्हनि खे ॾींदो केर राज़न ककर ऐं शाहनवाज़ ख़ान। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा शायदि ख़ुदि ब्लॉग खे।